नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे जुडो मां ख़बर ॾींदा हलूं त जमड़ाऊ कैनाल जी पुछड़ी वारी शाख बगी माइनर में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, इरीगेशन अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। जुडो जमड़ाऊ कैनाल जे बगी माइनर में पाणी जी हथरादू खोट ऐं गैर क़ानूनी वाराबंदी ख़िलाफ़ एफओ बगी माइनर जे आबादगारनि अयाज़ खोसो, रामाणो खासकेली, नयाज़ खोसो, मुमताज़ खोसो ऐं ॿियनि गॾिजी एहतजाज करे आबपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। इन मौके ते आबादगारनि चयो है त जमड़ाऊ कैनाल जे मेन टेल बगी माइनर में गैर क़ानूनी वाराबंदी सबबि पाणी जी शदीद खोट, आबपाशो अमलो असांजे हिसे जो पाणी मुंड जे बाह ज़मींदारनि खे वेकिरो करे रहियो आहे, जंहिं सबबि असांजा सवे एकड़नि ते पोखियल फसल सुकी सड़ी तबाह थी रहिया आहिनि, जंहिं करे हितां जे आबादगारनि खे वॾो नुक़सान थी रहियो आहे। आबादगार सख़्त मायूसी बदहाली जे वर चढ़ी विया आहिनि। हिननि चयो त पाणी जी गैर क़ानूनी वाराबंदी सबबि जुडो शहर तोड़े ॿाराड़ी वारे इलाइक़नि में पीअण जो पाणी बि अणलभ थी वियो, जंहिं करे रवासी सख़्त परेशान आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी पाणी फ़राहम करे मुआशी बदहाली खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।